नाज़रीन बड़ी आगू शिकारपुर ज़िले के PS गायजा की हद में मदीजे की पंवर बिरादरी से ताल्लुक़ रखंदड़ बिन जणन हफ़ीज़ुल्लाह पंवर और मासूम निगर अलीगुल पंवर के पुलिस अञा बाज़ियाब न कराए सकी है। इन सिलसिले में अज सरदारज़ादा प्रिंस मीर फाद खान पंवर अल मुर्तज़ा पंवर हाउस मदीजी पहुतो, जिते वडे तइदाद में पंवर बिरादरी जा माण्हू पहुतल हुआ। उन मौके ते प्रिंस मीर फाद खान पंवर मीडिया सां ख़ुसूसी ॻाल्हि कंदे चयो आहे, सब तो पहिरों मां तव्हांखे ॿुधायां, मां पंहिंजे चीफ सरदार चंगेज़ खान पंवर के हुकुम ते हिते पहुतो आहियां। सरदार साहब जो हुकुम हुयो जो पंहिंजी बिरादरी सां छाजे करे जो असां हमेशह पंहिंजी बिरादरी के दुख सुख में शिरकत कंदा आहियूं। इहो वाक़ियो अदा हे पहिरों दफ़ो हिते पंवर क़ौम सां वाक़ियो थियो आहे। कॾहिं बि असां न ॿुधियो आहे जो मदे जी मौक़ो पंवर अगवा थियो आहे। इहा हिकिड़ो नंढी ॻाल्हि न आहे। मां त हैरत में आहियां हितों जे चूंडियल नुमाइंदनि ते, सभु असांजा साईं आहिनि, मौजूद आहिनि, महिरबान आहिनि, जो उन्हनि मूं हिते को पहुतो बि न आहे। कोई बि चूंडियल नुमाइंदो, इहो अफ़सोस जी ॻाल्हि आहे। पुलिस के को मथे जो सूर न आहे। मूंखे हाणे ॿुधायो जो 24 घंटा असांखे को इंस्पेक्टर हुयो, टाइम ॾेई वियो हुयो, 24 घंटे खां असां राब्तो ई न कयो अथई, बल्कि फ़ोन बि न कयो अथई। इहो अफ़सोस जो मरहलो आहे। अॼु पंवरनि सां थी आहे, सुभाणे ॿिए कंहिंसां थींदी। इहो सिर्फ़ु मदे जी वारे पंवरनि सां न आहे। पंवर क़ौम जेकी आहे सॼी सिंध में वॾी में वॾी क़ौम में शुमार थींदो आहे पंवरनि जो। मां तव्हांजे मीडिया जे तफ़सुल सां इहो गुज़ारिश कयां थो, पंहिंजे सॼी पंवर बिरादरी के पूरी सिंध जी, पंजाब जी, बलोचिस्तान जी, असां अल्लाह जो करम आहे 3 सूबनि में आहियूं। असां हाणे असां रायमलियो ठाहियो आहे जो असां पंहिंजे वसादुर जेकी कोशिशि आहे असां कंदासीं। ऐं सूमर वारे ॾींहुं धरणो लॻंदो, जेको मां पंहिंजी क़ौम वारनि खे, पंहिंजे भाइरनि खे इहो गुज़ारिश कयां थो उनमें भरपूर शिरकत करनि। इहो अॼु पंवरनि सां थियो आहे, सुभाणे ॿिए कंहिंसां थींदो। त इन करे असां पुलिस जे कम को असां मुतमइन न आहियूं। हिकु पूरी सिंध में अहिड़ा हालात थी विया आहिनि, इन करे उनमें भरपूर शिरकत करनि। जेको मंडे वारे ॾींहुं पंहिंजो धरणो लॻंदो, इन में असां इहो ॾिसूं था कहिड़ो पॉइंट ते पोइ असां पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायूं। एहतजाज असांजो कानूनी हक़ आहे, उहो असां कंदासीं। इहा आहे जो सिंध हिकु शिकारपुर जेको आहे उत्तर सिंध न, पूरी सिंध में बाहि थी ॿरे। क़बाइली झगड़ा, इहे अगवा बराए तावान, हे हो जेको थियनि था, इनमें मां ई नथो चवां जो पुलिस जा वॾा ऑफिसर, उन्हनि जी पंहिंजा CSS ऑफिसर सुठा ऑफिसर आहिनि, जेका तव्हां नाला कया न, बहितरीन ऑफिसर आहिनि, नाले वारा ऑफिसर आहिनि। असल में छा आहे जो को बि असांजे हिते पाकिस्तान में महकमो जेको आहे उहो बैरट ते थिए नथो न। ॻाल्हि इहा आहे जो जेके जंहिं पुलिस वारनि जा नाला कया आहिनि, इन्हनि जो तव्हां रिकॉर्ड ॾिसो, बहितरीनु रिकॉर्ड आहे हिननि जो। हाणे इहो हिकु असांजो मसइलो न आहे, इहो सॼनि जो मसइलो आहे। बल्कि मदे जी में जेकियूं क़ौमूं रहनि थियूं, उन सभिनि जे लाइ हिकिड़ी उन्हनि खे हिकिड़ो वॉर्निंग मैसेज आहे, बाबा अॼु को पंवर खॼी वियो आहे, सुभाणे हिते जेकी बि क़ौम वारा वेठा आहिनि उहे बि पंहिंजो थींदा वेंदा। इन करे मेन जेको किरदारु अदा करिणो आहे पुलिस खे करिणो आहे, अमीरनि खे करिणो आहे, मोतबरनि खे करिणो आहे, हितों जे सियासी नुमाइंदनि खे करिणो आहे। मां वरी बि उन्हनि खे गुज़ारिश कयां थो, सियासी नुमाइंदा घटि में घटि अची पंहिंजो हाल त लहिनि, पुछा त करनि जो बाबा असां आया आहियूं, तव्हां सां बांह ॿेली थींदासीं। पर मूंखे ॾाढी अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो कोई बि न आयो आहे। मां काथों जो अची काथे हिते पहुतो आहियां, हितों वारनि जो फ़र्ज़ु हुयो जो अची असांजे बिरादरी सां थोरो मिलनि त सही न बाबा, पुछा ते बि कोई न आयो आहे न बाबा। इहा हक़ीक़त में असांजे चूंडियल नुमाइंदनि जी इहो वॾो अफ़सोस जो पंहिंजो क़दम आहे जेको उन्हनि खे अचिणो हुयो। इन करे मां इहा ई उन्हनि खे गुज़ारिश कयां थो, बाबा हे जेके बि हिते तव्हांजा वोटर आहिनि, उन्हनि वोट ॾिनो आहे तव्हांखे, उन्हनि पंहिंजो चूंडाए असेंबली में पहुचायो, त हुनजो फ़र्ज़ु आहे तव्हां घटि में घटि पुरसाने हाल त थियो। असांखे बिल्कुलु इन पक बि आहे ऐं उन खां बाद असां हिन वक़्त ताईं अहिड़ो को मसइलो न आयो आहे। जेको मसइलो आहे न हिन में असां पैसो भरींदासीं, न का ॻाल्हि कंदासीं। बहरहाल असांखे वक़्त में इहो कमु असां छोकिरो वापसि कराईंदासीं। वही उमेदु अलाह में आहे त छोकिरो फ़र्ज़ु खान आयो आहे। असां भले लखी पर ठहियो त, पर जंहिं जाइ ते गुंजाइश थी त असां उते हड़ताल में गॾु हूंदासीं। मसइलो इहो आहे त असां सां हद खां मथे नाजाइज़ी आहे। असांजा मुड़ुस हिन वक़्तु मारे चुका आहिनि, खणी न चुका आहिनि। असां कॾहिं बि न बख़्शींदासीं, भले केर बि हुजे। असां निंदड़का न आहियूं, सरदारी माण्हू आहियूं, असां क़ौम वारा आहियूं। असां बिल्कुलु इन ते जानी माली कुर्बान कंदासीं। असांखे हिकु ॾींहुं इहा जान छॾाइणी आहे। ईअं न आहे त असांजो 7 पीढ़ियुनि में को असांजे ॻोठ जो को माण्हू खंयो आहे। असांजा हद खां मथे बेवाजिबी आहे, नाजाइज़ी आहे, कंहिंजो हिसाब किताब आहे, असां ॾियण जे लाइ तयारु आहियूं। बाक़ी बेवाजिबी नाजाइज़ किथे असांखे ख़बर पई, असां क़ौम पंवर सरदार असां सां गॾु आहिनि। असांखे सरदार जो हुकुम आहे, क़ौम पंवर निकिरंदी बलोचिस्तान ताईं, हेॾो कराचीअ ताईं हिकिड़ो माण्हू बि न रहंदो। ऐं असां हर जाइ ते धरणा बि हणंदासीं,
सॼी क़ौम असांजी उथी कराची में बि धरणो, हैदराबाद जाते जाते आहे, जेकमबाद, लखी, सखर, हिकिड़ो रोड न छॾींदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असांजी पूरी कंहिं पीढ़ में असांजे पंवर अगवा कॾहिं बि न थियो आहे। हे पहिरियों वाक़ियो आहे, अगवा कयो अथऊं। असां पंवर सिर्फ़ु मदे जे ते महदूद न आहियूं, असां पंवर सिर्फ़ु सिंध ताईं महदूद न आहियूं, असां पंवर सिर्फ़ु बलोचिस्तान ते महदूद न आहियूं, पंजाब ताईं बि असां पंवर महदूद आहियूं। हर जाइ ते आहियूं, हर जाइ ते क़ौम आहे। ऐं अॼु मीर फहद ख़ान पहुतो आहे, छो जो सरदार मीर चंगेज़ ख़ान जन हिते मौजूदु न हुया, उहे होॾे इस्लामाबाद आहिनि। इंशाअल्लाह उहे ॿिए ॾाढो बि पहुची वेंदा ऐं पूरी क़ौम असां गॾु थींदासीं ऐं असां पंहिंजो बि पावर इस्तेमालु कंदासीं। छो जो असां सां वॾी ज़्यादती थी आहे, असांजा क़तल करे चुका आहिनि, ॿ मौसम छोकिरो खणी विया आहिनि, ॿियो हिकु डॉक्टर असांजो खणी विया आहिनि। असां सां वॾी नाजाइज़ी आहे। इन जे करे मूंखे वरी ॾुख त इहो अफ़सोस आहे त हिन वक़्त ताईं असांजो चूंडियल नुमाइंदनि मां कोई बि न आयो आहे। थी सघे न हुजनि हिते, इंशाअल्लाह अल्लाह उन्हनि खे बि एतिरो हिदायत ॾींदो त हू ईंदा ऐं असां सां गॾु बीहंदा, बांह ॿेली थींदा। असां उन्हनि जे लाइ बि किथे घटि न कयो आहे, उन्हनि खे असां वोट कया आहिनि, असांजे वोटनि सां, इन जे माण्हुनि जे वोटनि सां MNA MP थिया आहिनि। अस्सलाम वालेकुम। जीअं त पंवर बिरादरीअ सां हीअ वॾी नाजाइज़ी आहे ऐं कंहिं बि धाड़ेल गुंडे अॼु ताईं ॿार ऐं औरत जो वॾो लिहाज़ कयो आहे, पर हीअ बेलिहाज़ माण्हू आहिनि जिन मासूम ॿचिड़े खीर पियाग खे खणी विया आहिनि पैसनि जी ख़ातिर। असीं रियासत खे बि रिक्वेस्ट था कयूं ऐं एडमिनिस्ट्रेशन पाकिस्तान खे बि रिक्वेस्ट था कयूं त असीं टियूं शेर था घुरूं पंहिंजे मुल्क में, असीं सिंधी क़ौम आहियूं, असांजी हेल्प कनि। असांजा ॿचिड़ा ॾींहं ॾिठे जो अगवा कयूं पिया वञनि पैसनि जे ख़ातिर, इन्हनि खे थोरो लगाम ॾियनि ऐं MPA MNA जेके बि हद जा आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट था कयूं त असांजी मदद कनि। जेकॾहिं हक़ु नथा सम्झनि त इलाइक़े जा आहियूं, उहा पंहिंजी नज़र करे असांजी मदद कनि ऐं असांजा सरदार साहिबु असां सां गॾु आहिनि। इंशाअल्लाह जेको बि लाया अमल अॻिते थींदो असांजे सरदारनि जी सलाह सां ई थींदो ऐं ॿिए ॾियारे सूमर जे ॾींहुं असां लखीअ जो रोड इंशाअल्लाह बंदि कंदासीं ऐं सभु पंवर जेके बि सॼी सिंध जा आहियूं उन्हनि खे कॉल कंदासीं। पर जे असांजो मसइलो हल न थियो त जेके पाकिस्तान में सॼे में पंवर रहनि था, जेके बि जाथी आहिनि उन्हनि खे उते चवंदासीं रोड बंदि कयो। असां इहो हुकूमत खां मुतालबो था कयूं मासूम ही डॉक्टर साहिबु ऐं मासूम नींगर जेको आहे इहो असांखे वापसि कराए ॾिनो वञे। जीअं त असांजा पंवर बिरादर जा ॿ अगवा थियल आहिनि, तक़रीबन उन्हनि खे 2 ॾियारा गुज़री विया आहिनि। सूबेदार साहिब जन बि रोड ते इहो वाइदो कयो असां 24 कलाकनि में मसइलो हल कंदासीं। हिन महिल ताईं हुकूमत ॾांहुं बि का शइ कोन थी आहे। अॼु असांजो सरदार साहिबु जेको आयो आहे, सरदार साहिबु त इस्लामाबाद हुयो, उन पंहिंजो ॿियो मीर फहद ख़ान मोकिलियो हुयो। उन असां बिरादर सां ॻाल्हि ॿोल जेका कई तमामु बहितरीनु कई ऐं पंवर आल पंवर खे कॉल कईसीं। इंशाअल्लाह सूमर ते कुल ई गॾु थी लखियारो मोड़ बंदि कंदासीं ऐं MPA MNA खे बि असां अर्ज़ु ऐं गुज़ारिश था कयूं, तव्हां नुमाइंदा आहियो, तव्हां असांजी मदद कयो। हिन महिल ताईं न SP सां कंहिं ॻाल्हायो आहे, MPA हुजे या MNA हुजे या साईं खे चवां ॿिया के नुमाइंदा आहिनि, कंहिं बि असां सां हिन महिल हेल्प न कई आहे। ऐं असां भाउ राशिद महमूद खे बि चवंदासीं, सारी जमायत ऐं नंढड़ो छोकिरो जेको मासूम छोकिरो आहे उहो मूं वटि गड़ी ख़ुदा बख़्श यकी पढ़ियो आहे ऐं मदरसे जो तालिब आहे। असां भाउ राशिद खे बि अर्ज़ु गुज़ारिश कंदासीं उहो पंहिंजे जमायत खे, तालके वारनि खे, ज़िले वारनि खे कॉल करे असां ग़रीबनि सां मदद कयो ऐं आहियूं बि जमियत उलमा इस्लाम जा। असां पंवर बिरादर सां वधि खां वधि नाजाइज़ी थी आहे। हिकिड़ो 7-8 सालनि जो छोकिरो, हिकिड़ो वॾो असां ज़िंदगीअ में जेको असां 7 पीढ़ियूं रहियूं आहिनि, असां ज़िंदगी में ईअं नाजाइज़ी न थी आहे जीअं असां हिन चकर नाजाइज़ी थी आहे। असांजा 2 मुड़ुस अगवा थिया आहिनि, हिकिड़ो 7 सालनि जो छोकिरो ऐं ॿियो वॾो आहे छोकिरो पंहिंजो डॉक्टर आहे। इंशाअल्लाह ताला असां पंहिंजी मदद पाण बि ॻोल्हा कंदासीं, पर असां पंहिंजे हल्के जे MPA MNA खे बि गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे असां मदद कई वञे। डॉक्टर साहिबु खॼी वियो आहे, असांखे हुनजो ॾुख आहे त असांजी पंवर बिरादरीअ सां नाजाइज़ी कई अथनि। असां हिन महिल ताणी काई बि नाजाइज़ी न कई आहे कंहिंसां।
न कंहिं सरदार ओड़े पाड़े वारे असां खां पुछियो ई आहे त तव्हां सां कहिड़ी नाइजाइज़ी थी आहे या कहिड़ी न थी आहे। हिन महिल ताणी असां सां वॾी नाइजाइज़ी थी आहे, को बि सरदार असां ॾे लड़ी न आयो आहे, न SP आयो आहे, न DIG हद जो आयो आहे त कहिड़ी शइ थी आहे। असांखे कहिड़ी बि हुकूमत वारा ॾसंदा, असांजी जेका नाइजाइज़ी आहे असांखे ॾसंदा, असां ज़ाहिर करे ॾियूं। डॉक्टर साहब खे जो छोकिरो ट्यूशन जो पढ़ंदो आहे, जेको 8 सालनि जो आहे, बिल्कुलु असां सां नाइजाइज़ आहे, बिल्कुलु इहे पंहिंजा धड़नि जा बचा हुजनि त ईअं जेकर उन्हनि जे यहाँ त शागिर्दु रहंदो। इन्हनि खे गैरत कोन्हे, गैरत हुजे त माण्हू छॾे ॾियनि। असां क़ौम पंवर उन्हनि ताईं पहुची सघूं था, इनशाअल्लाह पहुचंदासीं ऐं जहिड़ो बि कंदासीं। बिल्कुलु असां पंहिंजो ॻोठ पर कमु त पूरो पाकिस्तान जा पंवर सां क़ौम गॾु आहे, गॾु आहे, गॾु आहे। असां न छॾींदासीं, बिल्कुलु जहिड़ो बि कंदासीं उन्हनि जा माण्हू बि अॻुवाट करे सघंदासीं इनशाअल्लाह।